प्रोग्राम में हाणे शामिल कंदासीं विछोड़ जे वार्ताउनि जो ज़िक्र, लुड़क लुड़क थी वियल उजरा एहसास, गुलाब जे गुलनि जहिड़ी तहरीर। अॼोकी तहरीर असांखे ॾियारे मोकिली ॻोठ हाजी मलूक महर मां नजब अली महर। निमन जे फण जो ॿूर छणी चुको आहे, खजनि जी उमिरि पंहिंजे विछोड़े जां वधंदी पई वञे। तुंहिंजी बेरुखी ॼण मुंहिंजे ॻोठ जे अंबनि खां मिठाण खसे छॾी आहे। आउं इंतज़ार जी ॿेड़ी में तरंदो रहां थो, तूं त हुन पार वञी वापसि अचण जूं ॿेड़ियूं ई साड़े छॾियूं आहिनि। कहिड़ी न अजीब ॻाल्हि आहे। असांखे जंहिं उमिरि में ख़्वाब ॾिसण ई ठाहिणु घुरिजनि, उन वक़्तु मूं जहिड़ा छोकिरा मुहबत करे वेंदा आहिनि, उन्हनि पाछोलनि पुठियां डोड़ंदा रहंदा आहिनि, जेके सिज लथे खां पोइ गुमशुदगी जी FIR राति ते कटराईंदा आहिनि। अकेलाई जी कारी चादर वेढ़े विछोड़ जे क़ब्रिस्तान ॾांहुं रुख़ कंदा आहिनि। तूं हली वएं, तूं ईअं हली वई आहीं जीअं परदेसी पखी घड़ीअ खण लाइ दाणो चुगण लाइ हेठि धरती ते पेर खोड़े दाणो चुगी पोइ पंहिंजे देस ॾांहुं रुख़ कंदा आहिनि। माण्हू माण्हू सां मिलंदा आहिनि त मेला थींदा आहिनि, ईदूं थींदियूं आहिनि, पर आऊं त हमेशह तुंहिंजी यादनि जी खोली में क़ैद रहियो आहियां। मां बेहद उदास आहियां, एतिरो उदास आहियां जेतिरो अॼुकल्ह मुंहिंजे मैसेजनि खे तूं नज़रअंदाज़ करी पई। मुंहिंजा सपना जेके कची उमिरि में मुंहिंजी जवानी जे पेट में मरी चुका आहिनि, ॾिस न हर माण्हू पंहिंजे सीने में हिकु क़बर ठाहियो वते, पर आऊं अञा बि तुंहिंजे इंतज़ार में गुलाब जा गुलाबी गुल पोखींदो रहां थो। उन्हनि खे हिकु उमेद जो मिठड़ो पाणी ॾींदो रहां थो, पर मूं तुंहिंजो राहूं निहारियूं आहिनि, तोखे उघाड़े पहिरें ॻोल्हियो आहे। किथे आहीं ॿुधाए, तूं किथे आहीं? वापसि अच, मुंहिंजे सपननि खे हक़ीक़ी नओं जनम ॾेई। मां पाण खे इंतज़ार जे सलेब ते टंगियल महसूसु कयां थो। हलिया इंतज़ार जे सलेब त लाहे ॿाहुनि जा हार ॾे, न त हलिया उन अहसासनि जी तर्ज ते करे वञ जिन खे तूं पंहिंजनि वाइदनि जे लफ़्ज़नि सां मुंहिंजे अहसासनि जज़्बनि खे वरस्ती जे राहनि में पेरनि हेठां चिभाटे हली वई हुअं।